ख़बर शामिल कंदासीं कंडियारो मां। मुदस्सिर अहमद जे रिपोर्ट मुताबिक़ पूरे पाकिस्तान जी कंडियारो में भी योम कश्मीर के हवाले से रैलियों कढियूं वयूं। पाकिस्तान आर्मी जिंदाबाद मूवमेंट पारां क़ौमी शाहराह ते रैली कढी वई, जंहिंमें कश्मीर के अवाम के हक़ में नारा हया विया। पाणीअ में कश्मीरियुनि सां इज़हार यकजहतीअ तौर रैली कढी वई। रैली रिटायर्ड फ़ौजी तंज़ीम के अॻवाननि कुनल चांडियो, अख्तर राजपूत और अमानुल्लाह मशहूरी की अॻवानीअ में कढी वई। इन रैलीअ के खिताब कंदे चयो त भारत कश्मीरियुनि ते मुसलसल ज़ुल्म कंदो अचे पियो, जंहिं ते आलमी ताक़तूं ख़ामोश तमाशे बणियल आहिनि। हिननि चयो त पूरी दुनिया जा माण्हू कश्मीरियुनि जे हक़नि लाइ रस्तनि ते निकिरी अचनि, भारतीय फ़ौज जे ज़ुल्म ऐं ॾाढ जो आलमी इदारो नोटिस वठनि। हिननि मुतालबो कयो त अक़वाम मुतहदा नोटिस वठे, मज़लूम कश्मीरियुनि खे आज़ादी ॾियारनि में पंहिंजो किरदारु अदा कनि। रैलीअ में सियासी, समाजी ऐं शहरियुनि पारां वॾे तइदाद में शिरकत करे मज़लूम कश्मीरियुनि सां इज़हार यकजहतीअ जो इज़हार कयो।